दोस्तों हिकु शाहूकार माण्हू हो जंहिंखे अंगूर तमामु घणो वणंदा हुआ। हिकु ॾींहुं जॾहिं हू पंहिंजे नौकर सां गॾु ऑफिस वञी रहियो हो त रस्ते में खेसि तमामु सुठा अंगूर उनखे नज़र आया। हुन पंहिंजी गाॾी रोकराई ऐं 2 किलो अंगूर ख़रीद कया। नौकर जे हथां उहे अंगूर हुन घर मोकिले छॾिया जॾहिं त पाण ऑफिस तरफ़ रवानो थी वियो। मंझंदि जो जॾहिं हू मानी खाइण जे लाइ घर आयो त दस्तरख़्वान ते मानी त मौजूदु हुई पर अंगूर मौजूदु कोन हुआ। हुन पंहिंजे घर वारनि खां अंगूरनि बाबति पुछा कई त उन्हनि जवाबु ॾिनोसि त उहे त सभु असां सभिनी गॾिजी खाई ख़तमु करे छॾिया। इहो ॿुधी उन अमीर माण्हूअ खे हिकु ज़ोरदार झटको लॻो। हू जल्दी दस्तरख़्वान तां उथियो, पंहिंजी तिजोरी खोली पैसनि जा थेला खयां ऐं घर मां ॿाहिरि निकिरी वियो। हुन पंहिंजे कुझु मुलाज़िमनि खे बि पाण वटि घुराए वरितो। सभ खां पहिरियां हू हिकु प्रॉपर्टी डीलर वटि वियो। उन हिकु प्लाट पसंदि कयो ऐं तुर्त ई उन जी रक़म अदा करे छॾी। उन खां पोइ इंजीनियर ऐं ठेकेदार खे बि घुराए वरिताईं। मस्जिद जो आर्ज़ी नक्शो बि ठारायईं ऐं ठेकेदार खे चयईं त 2 कलाकनि जे अंदरि अंदरि हिते खोटराईअ जो कमु शुरू थियणु घुरिजे। हू इहो सभु कमु एतिरीअ त तेज़ी सां करे रहियो हुयो ॼणु अॼु सिज लथे ताईं संदसि हयाती हुजे। जिन कमनि में महीना लॻी वेंदा आहिनि उहे कम हिन चंद कलाकनि में मुकमिल करे वरिता, छाकाणि त जेकॾहिं नियत में सचाई हुजे त मुश्किल कम बि आसान थी वेंदा आहिनि। मग़रिब जी आज़ान खां अॻु अॻु मस्जिद जी अॾावत जो कमु शुरू थी चुको हुयो। शाम जो जॾहिं हू घर मोटियो त घर वारनि पुछा कयसि त अवां अॼु मानी अध में छॾे ऐं केॾांहुं हलिया विया हुआ। अमीर माण्हूअ जवाबु ॾिनो त मां पंहिंजे असली घर ऐं हमेशह वारी रिहाइश जो बंदोबस्तु करणु वियो हुउसि। अल्हम्दुलिल्लाह हाणे सभु इंतज़ाम थी वियो आहे ऐं मां सुकून सां हाणे मरी सघां थो। अवां घर वारनि त मुंहिंजी ज़िंदगीअ में ई मुंहिंजे लाइ अंगूरनि जा 4 दाणा बि कोन छॾिया जॾहिं त मां पंहिंजो सभु कुझु अव्हां जे लाइ छॾे वञण वारो हुउसि। मुंहिंजे मरण खां पोइ अव्हां मूंखे छा मोकिलियो हा? इन करे मूं पंहिंजे माल जो हिकिड़ो वॾो हिसो पंहिंजे हथनि सां ई अॻिते यानी आख़िरत जे लाइ मोकिले छॾियो आहे। नाज़रीन, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान आहे त जेको अल्लाह लाइ मस्जिद ठहिराईंदो अल्लाह उन लाइ जन्नत में घर ठाहींदो। असांखे बि घुरिजे त पंहिंजी आख़िरत जे लाइ कुझु न कुझु सदको ऐं ख़ैरात कंदा रहूं, छाकाणि त क़ब्र में असांखे रुगो असांजा पंहिंजा नेक अमल ई कमु ईंदा। सो मस्जिद जे कम में तव्हां पंहिंजो हिसो ज़रूरु मिलाईंदा करियो। मुंहिंजे ॻोठ में बि हिकिड़ी मस्जिद तामीर थी रही आहे। जेकॾहिं अव्हां को उन में हिसो पती मिलाइणु चाहियो त इनबॉक्स ज़रूरु करे छॾिजो। तव्हांजी वॾी महिरबानी। अल्लाह साईं अव्हां खे जज़ाए ख़ैर ॾे। आमीन।